सिंधी पोर्शन जो पहिरियों वीडियो अपलोड थो कयां, कहाणी ऐं आखाणी में फ़र्क़ु। ठीकु आहे। IB वारनि जेको सैंपल पेपर ॾिनो आहे उन में बि इहो हिकिड़ो आयल आहे त बाबा ॿुधायो त हेठी इबारत कहाणी आहे या आखाणी आहे, छा आहे, त उनजो फ़र्क़ु लाज़मी तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे। कहाणी जेको लफ़्ज़ु आहे उहो कहण मां वरितो आहे, जंहिंजी माना आहे चवणु। ऐं आखाणी आखण मां वरितलु आहे, जंहिंजो मतिलबु आहे ॻाल्हि। ठीकु आहे। का ॻाल्हि कए ऐं उहो चवणु हूंदी आहे। फ़र्क़ु इहो आहे त कहाणी वॾी हूंदी आहे, आखाणी नंढी हूंदी आहे। ऐं जेको मेन फ़र्क़ु इहो आहे हिन में त कहाणी में हक़ीक़त बयानु थियल हूंदी आहे, आखाणी में अफ़सानो हूंदो आहे को बि। ऐं कहाणी में जेको किरदारु आहे उहो सिधो सो इंसान जो चौधारी पियो फिरे, सॼी कहाणी इंसान जो चौधारी फिरंदी आहे। इंसान घणो किरदारु निभाईंदो आहे कहाणी में। ठीकु आहे। इंसान जे लाइ ऐं समाज जे लाइ कहाणी लिखी वेंदी आहे। पर आखाणी जीअं त अफ़सानवी अदब आहे, अफ़सानो आहे, त पोइ उन में अहिड़ा किरदार अची वेंदा आहिनि जेके इंसाननि खां अलावा ऐं माफ़ुकुल फितरत हुजनि, जीअं अकुल खां मथे हुजनि। जीअं मिसाल परियूं ॾिठियूं कोन्हनि करे, देव ॾिठा न आहिनि करे। ठीकु आहे। जिन सो अहिड़े क़िस्म जूं जेकॾहिं अची वञनि ॻाल्हियूं परियुनि जूं, देवताउनि जूं, देवनि जूं, त उहो उनखे आखाणी सॾिबो आहे। ठीकु आहे। आखाणी ख़ासि करे ॿाराणी अदब लाइ हूंदी आहे। परियुनि जूं कहाणियूं ॿारनि खे ॿुधाईंदा आहिनि न, ॾाढियूं ॾाढियूं ॿुधाईंदियूं आहिनि। वॾा त कोन ॿुधंदा, हा, वॾा नसीम खरल जी 32 दर जेको आहे, अलाए, हा, 34 दर, तमामु नसीम खरल साहिब जी कहाणी सुठी आहे। इहा ॿारनि जे लाइ न, इहा वॾनि जे लाइ आहे। ऐं इहो हक़ीक़त ते जेको आहे न असांजी डिपेंड थी करे। ठीकु आहे। इन खे चइबो कहाणी। पर जेकॾहिं का इंसाननि जो किरदारु हूंदे बि अगरि अहिड़ा के किरदार अची था वञनि जीअं परियूं, देवता, देव, जिन, त उनखे आखाणी सॾिबो आहे। उमेदु आहे तव्हांखे फ़र्क़ु सम्झ में आयो हूंदो। त हाणे तव्हां छा कंदव, जेकॾहिं को बि तव्हांजे पेपर में अची थी वञे इबारत त हीअ कहाणी आहे या आखाणी आहे, त पोइ तव्हां इहो ॻोल्हिजो त इंसाननि जो ज़िक्र हूंदे को अहिड़ो ज़िक्र त न अथसि जेके इंसाननि खां मथे हुजनि शयूं, जेके नज़र कोन अचनि, जेके हुजनि जंहिंजो वजूद ई न हुजे। अहिड़ियूं ॻाल्हियूं त नथो करे। अगरि अहिड़ियूं ॻाल्हियूं करे त इहा आखाणी आहे, न त कहाणी आहे।